यूनिवर्सिटी ऐं बोर्ड्स वारे सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी चयो आहे त सखर समेत सॼी सिंध में 2 मई खां 9 ऐं 10 क्लास जा सालियाना इम्तिहान शुरू थी रहिया आहिनि। इन सिलसिले में कापी खे रोकण लाइ हर मुमकिन क़दम खंया विया आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन तालीमी बोर्ड सखर जे चेयरमैन रफ़ीक अहमद पल, कंट्रोलर अब्दुल फताह महर, सेक्रेटरी अब्दुल कयूम कंधर, डिप्टी कंट्रोलर नज़ीर मल्हा सां मीटिंग खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस करे कयो। मल्हा ऐं ॿिया ऑफिसर मौजूद हुआ। सिंध यूनिवर्सिटी ऐं बोर्ड्स जे सूबाई वज़ीर मोहम्मद अली मलकानी वधीक चयो त कापी समाज जी हिक लानत बणिजी वई आहे। इन जे रोकथाम लाइ हुकूमत कदम खणी रही आहे। तालीम खाते ऐं घरू खाते सिंध खां बि मदद वरिती वेंदी। हुन चयो त तालीमी बोर्ड्स सिंध हुकूमत जो हिसो आहिनि ऐं हू जल्द वॾे वज़ीर सां मुलाक़ात कंदा। हुन चयो त इहो दुरुस्त आहे त इम्तिहानी बोर्ड्स फीस ख़त्म थियण सबबि माली मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। इन्हनि जो मसइलो बि हल कयो वञे त इन्हनि खे रोकण लाइ क़दम खंया वञनि। हुन सिविल सोसाइटी मीडिया खे अपील कई त 2 मई खां शुरू थींदड़ 9 क्लास जे इम्तिहाननि में कॉपी जी रोकथाम लाइ वालदीन वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची